अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते नवां त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा। तो दौलाब ड्रामे जी ख़ैर सां शूटिंग वरी शुरू थी चुकी आहे। इंशाअल्लाह उन जी शूटिंग तेज़ी सां हले पई ऐं भला अदाकार पंहिंजा चूर ॾेखारे रहिया आहिनि। तो आज़म में गले ते वॾेरो अथव ऐं आज़म में सां ओठो ऐं रस गफ़ार खान इन सां झगड़ो कंदा। रस गफ़ार खान ऐं ओठो रबनि जो दुश्मन हूंदा। ऐं दोस्तों तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे, दौलाब ड्रामे जी पहिरीं स्पेल मुकमिल थी चुको आहे। थी सघे त उन जी हाणे प्रोमो अपलोड कंदा। तो जॾहिं दौलाब ड्रामे जी प्रोमो अपलोड कयूं त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त दौलाब ड्रामो हाणे जल्द खां जल्द अचण वारो आहे। त प्रोमो ईंदो त पोइ उन खां पोइ उन जी एपिसोड अचण में देरि कोन कंदो। जेको दोस्तों चंडग्रहण ड्रामो आहे उहो हाणे अचण वारो अथव। 10 तारीख़ ते इंशाअल्लाह अपलोड कयो वेंदो ऐं उहे हफ़्ते में 2 ॾींहं हलंदो। तो अचनि छंछर जे ॾींहुं हू ड्रामो हलंदो सिर्फ़ु राति जो 8 वॻे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदा नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।